अता अर्रजुलु इमरातहु व अक उम्महु। नबी से फरमायो आखिरी ज़मानो अड़ो ईंदो जो मुसलमान पंहिंजे घरवारी जी फर्मा बरदारी कंदा, अम्मा जी नाफरमानी कंदा, घरवारी जी इज्जत कंदा, अमर जी बेइज्जती कंदा, घरवारी के प्यार ऐं मुहब्बत जा लक़ब ॾींदा। ओ मुंहिंजी शहज़ादी, ओ मुंहिंजी हूर, ओ मुंहिंजी राणी, अम्मा के सॾु कंदा त कुराड़ी करे सॾु कंदा। बाबा या निशानी अची वई कि न? हैदराबाद में हिकिड़ी कुराड़ी माई चिट्ठी लिखराई, साईं जोगी साहब कुछ अबे अम्मा जे बारे में वाइज़ कयो। हिकिड़ो मुंहिंजो पुटु हुयो जंहिंखे 10 महीना मां पेट में सांडियो, 2.5 साल नौकरल वांगुरु हुन जी ख़िदमत कयमि। राति जो सियारे में 10 दफ़ा पेशाब कंदो हो, पोइ बि हुनखे पंहिंजे सीने खां जुदा कान कंदी हुयसि। रलकियूं बि मटायां, सलवारूं बि मटायां। वॾो थियो त लाॾ कोॾ मां हुन जी शादी करायमि। अॼु ज़ाल जे चवण ते ससु ऐं सहुरे खे घर में विहारे वेठो आहे। मूंखे खट रखण जेतिरी बि जाइ नथो ॾे। अतार रजुलु इमरातहु व अक उम्महु। हालांकि पीउ मां जी नाफरमानी करणु एॾो गुनाह अथव जेतिरो शिरक गुनाह। जीअं मुशरिक खे माफ़ी न मिलंदी, जेको पीउ मां जो नाफरमान आहे उलमा खां पुछी ॾिसो उनखे बि माफ़ी न मिलंदी। इन जे करे अल्लाह से फरमायो वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana। रब फरमायो पहिरीं नंबर ते मां तव्हांखे पारत थो कयां त इबादत मुंहिंजी कयो। ॿिए नंबर ते रब फरमायो ख़िदमत बे अम्मा जी कयो। सुवाल थो पए त ॿिए नंबर ते रब उस्ताद जी पारत न कई, मुर्शिद जी पारत न कई, कौम जे चङे मुग़्ज़ जी पारत न कई। ॿिए नंबर ते रब पीउ मां जी पारत छो कई आहे? उलमा उन जो नुक्तो इहो ई लिखियो आहे। रब फरमा थो मां बि अकेलो हां, मूंखे छॾींदो ॿियो अलाह कोन मिलंदो। अबो बि अकेलो अथव, बाबे खे छॾींदो ॿियो बाबो कोन मिलंदो। अम्मा बि अकेली अथव, अमर खे छॾींदो बि अम्मा कान मिलंदव। दोस्त हिकिड़ा विया ॿिया मिली वेंदव, उस्ताद हिकिड़ो मरी वियो ॿियो मिली वेंदो, मुर्शिद हिकिड़ो मरी वियो ॿियो मिली वेंदो, ज़ाल हिकिड़ी वई हली ॿी ज़ाल बि मिली वेंदव। पर फरमाई पीउ मां अहिड़ा मोतीअ जा दाणा आहिनि जो इहे विछड़ी विया त वरी क़यामत ताईं अहिड़ा दाणा किथे बि कोन मिलंदव। मिलंदा? इन जे करे अल्लाह से फरमायो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ। रब फरमायो जॾहिं तव्हांजा पीउ मां कमज़ोर थी वञनि, कुराड़ा थी वञनि, या हिकिड़ो कमज़ोर ऐं कुराड़ो थी वञे, ख़बरदार उन कुराड़प जी हालत में जेकॾहिं तव्हांखे कावड़ में कुझु ॻाल्हाए विझनि, मार ॾियण जी त तव्हांखे इजाज़त न आहे, गार ॾियण जी त तव्हांखे इजाज़त न आहे, पर क़ुरान तो फरमा मुंहं में घुंड विझी करे अबे अम्मा खे हूं सां बि विरंदी न ॾिजो। ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदव, हज उम्रा बर्बाद थी वेंदव। वला तनहरहुमा, इन्हनि खे झिड़क बि न ॾिजो। वकुल लहुमा क़ौलन करीमा। रब फरमायो अबे अम्मा सां सुहिणो ॻाल्हायो, प्यार ऐं मुहब्बत सां ॻाल्हायो जो उन्हनि जी दिलि ठरी पवे, अखियूं बाग बार थी पवनि। वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। रब फरमायो अबे अम्मा जी ॾाढो मौलवी थी करे बि न अचिजो, या मौलवाए पर जलसे में रखी अचो। अबे अम्मा जी ॾाढो पीर थी करे बि न अचिजो, या पीराए पर दरगाह में रखी अचो। अबे अम्मा जी ॾाढो साहब ऐं आफिसर थी करे बि न अचिजो, या साहिबी आफिसरी आफिस में रखी अचो। क़ुरान तो फरमा वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। अबे अम्मा जी ॾाढो तव्हांजी हैसियत उन शिकार थियल पखी वांगुरु हुजे जेको वण ते पखी वेठो हूंदो आहे। शिकारी जंहिं महिल उनखे तीर हणंदो आहे, उहो पखी हेठि किरंदो आहे त हुनजो कंधु बि झुकियल हूंदो आहे।
पर भी झुकियल हूंदा आहिनि। शिकारी जे पेरनि में किरंदो आहे, ज़ुबान हाल सां चवंदो आहे हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। कुही गबा गबा करे खाई छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे। पिंजरे में कैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे। टके मुल ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे। मां तुंहिंजी मिल्कियत आहियां। क़ुरान तो फरमाए वख़्फ़िज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा। ओ दुनिया जा इंसानो तव्हांजी हैसियत अबे अम्मा जी आॾो इन शिकार थियल पखी वांगुरु हुजे। पंहिंजे अबे अम्मा जी आॾो अचो त पाण खे ख़तम करे अचो। सभु कुझु अबो अम्मा आहे। मां मुंहिंजी मिल्कियत अबे अम्मा जी आहे, मुंहिंजी काई हैसियत न आहे। कदुर कयो इन्हनि जो। हदीस में जो जंहिंजा पीउ मां ज़िंदा आहिनि जन्नत जा 2 दरवाज़ा खुलियल अथसि। नबी से फरमायो जंहिंखे रब अबे अम्मा वारी नेमत ॾिनी आहे पोइ बि अबे अम्मा जो कदुर न कई, अबे अम्मा जी ख़िदमत न कई, अबे अम्मा को दुआऊं न वरितई। अल्लाह जे नबी फरमायो शल तबाही बर्बाद थी। जंहिंजा पीउ मां ज़िंदा आहिनि दुआउनि जो दरियाह वहे थो पियो। पर उलमा फरमाइनि था पोइ मां फौत थी वेंदा आहिनि, पोइ बि दुआउनि जो सेक बाक़ी रहंदो आहे। बाबा दरियाह जो सुकी वेंदो आहे त सेक अबो अम्मा फौत थी वेंदा आहिनि, पर उन्हनि जूं दुआऊं मरण घड़ी ताईं औलाद जे लाइ असराइती हूंदियूं। सो इन्हनि को दुआऊं वठो ऐं कुझु टाइम ॾींदा कयो अबे अम्मा खे। सॼो ॾींहुं ऑफिस में हो, सॼो ॾींहुं दुकान ते हो, भला शाम जो अचो था त 10 मिंट त अबे अम्मा वटि वेहो। इहे 10 मिंट बि त चुल्हे ते वेठा हो माईअ वटि। कहिड़ो तव्हां खां इहे अंगल था कनि। हाणे हिननि कुराड़नि खे शू बूट जी ज़रूरत आहे या इहे चवंदा असांखे कॉटन जा कपिड़ा वठी ॾियो। इन्हनि खे प्यार जी ज़रूरत आहे, कुर्ब जी ज़रूरत आहे। जीअं नंढड़े ॿार खे प्यार जी ज़रूरत हूंदी आहे, कुर्ब जी ज़रूरत हूंदी आहे। हू चवनि था त बचपन में असां तव्हांखे कुर्ब ॾिनो, हाणे कुराड़प में तव्हां असांखे कुर्ब आहे या न। मौलाना तारिक जमी हिकिड़ो वाक़ियो लिखियो। 2 भाइर हुया, हिकिड़ो वॾो ॿियो नंढो। पोइ नंढे भाउ वॾे भाउ खे चयो अदा बाबे वारी मिल्कियत वञी तूं खण, पर बाबो ॾे मूंखे। वॾे भाउ चयो यार तो जहिड़ा बेवकूफ़ ॿाहिरि अलाह शल खे ॾियारे, खण वञी इहो कुराड़ो। उन नंढे भाउ वञी अबे खे भाकुर पातो, वॾे भाउ वञी पीउ जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो। उन नंढे भाउ राति खे 3 हिसा कयो। हिकिड़ो हिसो इबादत पियो करे, हिकिड़ो हिसो निंड पियो करे, हिकिड़ो हिसो अबे जी ख़िदमत पियो करे। कनमल ॾिस त अबे जा लटड़ा पियो थो धोए, कनमल ॾिस त सियारे में गरम पाणी करे अबे खे पियो थो विंजारे, तेल हणी करे उनखे मालिश करे। कनमल ॾिस त अबो बीमार पियो थिए त कुल्हे ते खणी पियो थो बाबे जा इलाज कराए। रात जो ॾिस त कनमल मथनि नो बीठो आहे पियो थो ज़ोर ॾे, कनमल पेरनि खे पियो थो माटा ॾे ऐं चुमियूं ॾे। एॾी त अबे कुराड़े जी ख़िदमत कयईं जो जागंदे त अबो दुआ पियो करेसि, पर निंड में बि चयसि पियो पुट 2 जहान भला हूंदई। पछाड़ी में अबो कुराड़ो वफ़ात करे वियो। का शइ कान बचसि, हिकिड़ो दिरहम हुयुसि। घरवारी चयसि का भाॼी त वठी आ, बाज़ार मां मच्छी वतई, अचे माई खे मच्छी ॾिनई। माईअ जो मच्छीअ खे चीरियो त हुन में 3 मोती पिया हा। हिकिड़ो मोती खणी आयो बाज़ार में, पुछा कई हिन जी क़ीमत छा आहे। सोनारनि चयो बाबा इहो मोती वॾो क़ीमती आहे, असां हिन जी क़ीमत अदा करे न सघंदासीं, बादशाह हिन जी क़ीमत अदा कंदो। जॾहिं बादशाह वटि उहो मोती पेश कयो वियो, पुछा कई हिन जी छा क़ीमत आहे। चयोसीं 10 खच्चर सोन जा ॾियो। तॾहिं बि मोतीअ जी क़ीमत अञा मथे आहे। उलमा फरमाइनि था या मोतीअ जी क़ीमत कान या कुराड़े अबे जे दुआ जी क़ीमत हुई।
उते अबे अम्मा सां झेड़ा करे, अबे अम्मा खे गारियूं ॾेई, अबे अम्मा खे बुजा ॾेई करे अचे मौलवियुनि खां दुआऊं घुराईंदो त कहिड़ी दुआ लॻंदी। दुआउनि जो दरवाज़ो त उहो आहे। मौली जोगी जी दुआ पीमा जी दुआ खे पूछे, हज़रत से हाले जी वारनि जी दुआ अबे अम्मा जी दुआ खां मथे आहे छा? अबे अम्मा जी दुआ माण्हुनि खे वली बनाए छॾियो। हिकिड़ो अल्लाह जो वली हुयो, पोइ अल्लाह वारे पुछा केसि त तोखे विलायत कीअं मिली? चईंसि अचो त मां तव्हांखे पंहिंजो अमल ॾेखारियां जंहिंजे करे रब मूंखे विलायत ॾिनी आहे। उन बुज़ुर्ग खे वठी आयो घर, पोइ गोश्त हुयो हुनमें कुटी भोरे, वो प्यालो कुटीअ जो बि खयईं, जग पाणीअ जो बि खयईं, कमरे जो दरवाज़ो खोलियईं त अंदरि हिकिड़ो मर्द हिकिड़ी औरत, पर उन्हनि जूं सूरतूं जानवर जहिड़ियूं थी वयूं हुयूं। हिन जवान उन्हनि जी ख़िदमत कई, मानी खाराइनि, पाणी पियाराइनि, ज़रूरी उन्हनि जी ख़िदमत कयईं। बुज़ुर्ग फरमायो ही केर हन? उन नौजवान रोई करे चयोसि ही मुंहिंजा अबो अम्मा हन। अल्लाह ताला मुंहिंजे अबे अम्मा खे पकड़ियो आहे। मुंहिंजा अबो अम्मा ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जा बाग़ी आहे। अॼु उन्हनि जी सूरत जानवरनि जहिड़ी थी वई आहे, पर क़ुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो आहे वसाहिबुहुमा फिद दुनिया मारूफा। रब फरमायो भली तव्हांजा अबो अम्मा ज़ालिम बणिजी वञनि, मां ॼाणा उहे ॼाणनि, तव्हांखे हुकुम थो कयां त अबे अम्मा जो साथ ॾिजो, अबे अम्मा जी ख़िदमत कजो। मां हिन हालत में अबे अम्मा जी ख़िदमत कंदो आहियां। बुज़ुर्ग चुमी ॾेई करे फरमायसि पुट इहो तुंहिंजो अमल हुयो जंहिंजे करे रब तोखे विलायत ॾिनी आहे। मौलाना मक्की साहब हिकिड़ो वाक़ियो पियो ॿुधाए त हिकिड़ो ऑफिसर हुयो मक्के में रहंदो, पोइ हुन शादी कई शहर में, हुयो ॿहिराड़ी जो, पोइ शादी कई शहर में। शहर जूं मायूं बि साईं अल्लाह पनाह ॾे। पोइ ज़ाल चयसि त मां हिते ॿहिराड़ी में कान रहंदसि, मूंखे उते शहर में बाबे वारनि जे भरिसां बंगलो ठाहे ॾे। पोइ हिन उते शहर में प्लाट वरितो, पीउ मां उते ॿहिराड़ी में ॻोठ में रहंदा, ज़ाल शहर में सावरनि जे भरिसां। पोइ हिन जो ऑर्डर थी वियो सऊदी। पोइ अॻे राब्ता कोन आहे, पैसा जेके मोकिले ज़ाल ॾे मोकिले, पीउ मां ॾे पहुचंदी कोन। पूरा 10 साल मक्के में रहियो, हज करे, तवाफ़ ज़ियारत करे, जंहिं महिल बस करे त बैतुल्लाह मां हाथवी आवाज़ अचे से ज़ालिम तुंहिंजो हज क़बूल कोन पई। रोए पियो ज़ारो कतार। पोइ हिकिड़ो आलिम पाकिस्तान जो मिलियुसि, हुन पुछा कयोसि बाबा रोई तो ख़ैर त आहे? चईंसि मां 10 हज थो कयां, हज जा जंहिं महिल सभु रुकन पूरा करे, तवाफ़ ज़ियारत करे, मां तवाफ़ मोकिलण वारो कंदो आहियां त बैतुल्लाह मां ग़ैबी आवाज़ मिलंदो आहे तुंहिंजो हज क़बूल न पियो। कॾहिं कॾहिं न पीअं ॾेखारींदो आहे, ॿुधाईंदो। उन हाल में चयसि तुंहिंजा पीउ मां आहिनि? चई हाओ। घणो वक़्तु थियो अथई उन्हनि सां मिलियो कोन्हे? चयसि 10 साल थी विया। सोचे बाबा वञ, पीउ मां खे वञी परचा। वेचारो आयो 10 सालनि खां बाद, 10 सालनि में ॻोठ में तब्दीली अची वई, जवान कुराड़ा थी विया, कुराड़ा मरी विया, घिटियूं मटिजी वयूं, जॻहूं मटिजी वयूं, जेके कच्चा कोठा से पक्का थी विया। पोइ पुछा कयईं बाबा फलाणो किथे आ? चयोसि उहो त वेचारो मरी वियो, पीउ मरी वियुसि। वेचारा हिते हूंदा इन छपर में, ॻोठ वारा हुनखे वॾनि जे रूहनि जी मानी ॾींदा, केरु मरी वेंदो त उन्हनि जा लटा उन्हनि खे ॾींदा। सो कुराड़ो वेचारो त मरी वियो, बाक़ी कुराड़ी अञा ज़िंदा। ही वेचारो लिकी लिकी छुपी छुपी अचे उन अम्मा कुराड़ीअ जे पेरनि जे भरिसां वेठो,
त ओचितो वञी माफ़ी वठांसि त जीअं जो हुनजे भरिसां वञी वेठो त उहा कुराड़ी अम्मा रोई करे चए पई या अल्लाह तेसि ताईं न मारजां जेसि ताईं मां पंहिंजे बचे सां न मिलां। त हिन दां करे चयो अम्मा मां पहुची वियुसि, अम्मा मां तुंहिंजो बच्चो जेको सऊदी में रहंदो हुअसि त जीअं जो अम्मा सां मां मिलियुसि, अम्मा खे जीअं जो ॾिठई त उन ई वक़्त में अम्मा जो दम परवाज़ थी वियो। मां जी रब दुआ क़बूल कई पर हिन खे मौक़ो कोन मिलियो जो अम्मा खे परचाए सघे हा। इहे वेंदा हलिया पोइ ख़बर पवंदी तव्हांखे। बुखारी में हदीस है, तव्हां ॿुधी हूंदी उलमा खां, सही बुखारी। नबी से फरमायो 3 शख्स हुया, पोइ जबल मां अचनि पिया, ओचितो बरसाति पइजी वई, पोइ हिकिड़ी गार में हलिया विया। पोइ जबल मां मथां पाणी ईंदो आहे वॾो तेज़, वॾनि वॾनि पत्थरनि खे बि खणी ईंदो आहे। पोइ हिकिड़ो वॾो पत्थर हुयो, उनखे पाणी गेलींदो आयो, उन गार जे मुंहं में उहो जो पत्थर पियो त सुक थी। उहे 3 नौजवान उन पत्थर खे हटाइण जी कोशिश कयूं पर पत्थर हटे ई न, सुक थी वियो। दाहूं कयूं पर हिननि जी दाह केरु ॿुधे कोन। आख़िर पोइ पाण में चयूं त हाणे को नेक अमल हुजेव उहो यादि करे हुनजो वास्तो रब खे ॾेई करे दुआ घुरो त हीअ छिप हटे। पोइ उन्हनि 3 नौजवाननि मां हिकिड़ो नौजवान उते गार में रोई करे रब खां दुआ घुरई, या अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो अमल आहे, मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी औरत हुई, मुंहिंजी हुन सां ॾाढी मुहबत हुई पर मूंखे उहा चाहींदी न हुई। ओचितो हुनखे कंहिं मजबूरीअ जे करे पैसनि जी ज़रूरत पई, उहा मूं वटि आई। मां चयोमांसि पैसा खोड़ पर गुनाह जी इजाज़त मिले। हुन चयो ठीकु आहे, या अल्लाह असां कमरे में बंदि हुयासीं, दरी बि बंदि हुई, दरवाज़ो बि बंदि हुयो, मां हुयुसि ऐं उहा औरत हुई। जॾहिं मां गुनाह जे लाइ अॻिते वधियुसि त हुन माईअ रोई करे चयो इत्तक़िल्लाह, अल्लाह जा बाना रब खां डिॼ, अल्लाह जो ख़ौफ़ कर, मजबूरी जो फ़ाइदो न वठ। दरियूं ऐं दरवाज़ा त बंदि आहिनि पर रब असांखे ॾिसे थो पियो। या अल्लाह मां तुंहिंजो ख़ौफ़ कंदे गुनाह खां मुड़ी वियुसि ऐं मां हुन जे मथे ते हथ रखी करे चयो बस तूं मुंहिंजी अधी आहे, मुंहिंजी भेण आहे। या अल्लाह जेकॾहिं इहो अमल तो वटि क़बूल आहे त हिन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा। नबी साईं फरमायो दुआ घुरी जो बस कई त पत्थर पाण ई सुरकियो। सिज जी रोशनी ॾिसण में पई अचे, हवा बवा अचे पई। वरी ॿियो नौजवान उथियो चई या अल्लाह ॿियो त मुंहिंजो अमल कोन्हे को, हिकिड़ो मुंहिंजो अमल आहे। मूं वटि हिकिड़ो मज़दूर हुयो, मज़दूरी पियो करे, पोइ शाम जे वक़्त में उहो कावड़जी वियो, मज़दूरी वरितई कान। या अल्लाह मां हुन मज़दूर जा पैसा कारोबार में लॻाया, बकरी वरितमि, वरी बकरियूं वधी वयूं, वरी ढगी वरितमि, ढगियूं वधी वयूं, वरी रिढूं वरितियुमि, उनजो माल मां तिजारत में लॻायो। कुछ सालन खां बाद वो मजदूर आयो, चई अदा मुंहिंजी तोॾे मजदूरी रहियल है, महिरबानी कर मूंखे पंहिंजी मजदूरी ॾे। या अल्लाह मां चयोमांसि बकरियूं बि तुंहिंजूं अथई, ही ढगियूं ऐं रिढूं बि तुंहिंजूं अथई, ही पैसा बि सभु तुंहिंजा आहिनि, त मूंखे चई अदा भोग न कर, अॻे बि कावड़ायो हुई वरी बि साॻो कावड़ाई थो, मूंखे पंहिंजो हक़ ॾे, मजदूरी ॾे। मां चयोमांसि न अदा ही सभु तुंहिंजी मिल्कियत आहे, मां तुंहिंजा पैसा कारोबार में लॻाया, उन्हनि मां हे बकरियूं बि वधियूं आहिनि, रिढूं बि वधियूं आहिनि, ढगियूं बि वधियूं आहिनि, हे सभु माल तुंहिंजो आहे। या अल्लाह जेकॾहिं इहो अमल तो वटि क़बूल आहे त हिन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा। नबी साईं फरमायो दुआ घुरी जो बस कई त पत्थर पाण ई हटियो। अधु माण्हू निकिरी सघे पियो, बाक़ी अधु अञा न पियो। वरी टियों नौजवान थियो, चई या अल्लाह बि मुंहिंजो बि हिकिड़ो अमल आहे, मुंहिंजा अबू अम्मा हा, मां
बकरियूं चारींदोसि, पोइ शाम जो बकरियुनि खे वार में वारे खीर ॾुही, पर अबे अम्मा खे खीर पियारींदोसि, पोइ बचड़नि खे खीर पियारींदोसि। पोइ ज़ाल ऐं मां, या अल्लाह हिकिड़े ॾींहुं थोरी देरि थी वई, मुंहिंजे अबे अम्मा खे निंड अची वई, मां जो बकरियूं काए आयुसि, खीर जो ॾुधुमि त अबो अम्मा निंड में पिया, मुंहिंजा बच्चा रोअनि पिया, मुंहिंजे गोॾनि खे चंबड़िया पिया, बाबा खीर ॾे, बाबा खीर ॾे। मां चयोमांसि न पुट, पर अबो पीअंदो, पर अम्मा खे पियारींदुसि। पोइ तव्हां या अल्लाह ज़ाल बि मूंसां जहिड़ो पई करे त तूं वॾो ज़ालिम आहे, तोखे पिणे ई माणे जी ॻणती लॻी आहे, बच्चनि जो तोखे फिक्र कोन्हे को। चई या अल्लाह मां ज़ाल ॾे बि कोन ॾिठुमि। मां चयो पर अबे अम्मा खे पियारींदुसि। आख़िर उहे बच्चा बि रोई रोई सुम्ही पिया, ज़ाल बि जहिड़ो करे वञी सुम्ही पई, मां हो खीर जलियूं बीठो हुउसि। अबे अम्मा खे उथारिया बि कोन पियो त कुराड़ा वरी अलाए निंड अचे न अलाए न अचे, इन जे करे मां उन्हनि जे मथनि जे मथां खीर झले करे बीठो हुयुसि। आधी राति खां बाद अबो बि उथियो, अम्मा बि उथी। चई पुट बीठो ई ते? चई मां अम्मा माई खीर जलियूं बीठो आं, पर तव्हांखे खीर पियारींदुसि, पोइ बच्चा पीअंदा। या अल्लाह मां अमर खे बि खीर पियारियुमि, अबे खे बि खीर पियारियुमि, पोइ वञी मां सुतुसि, बच्चा बि ईअं बुख ते सुम्ही पिया। या अल्लाह जेकॾहिं इहो अमल तो वटि क़बूल आहे त हिन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा। नबी साईं फरमायो दुआ घुरी जो बस कई त पत्थर ठड़को ॾेई करे वञी ॿाहिरि किरियो, टई ॼणा आराम सां